बिन वारन सा यो हशरात चैन वारन सा छा हुंदो ज़ाल मुर्स मां कम कढंदी त बिन तरीक़नि पहिरियों तरीक़ो या त रोई कम कढंदी ज़ाल रोए न हमायूं वारो टके जा परेशान न थींदा हुआ रोए तव्हांजा टक हुजे अल्लाह रोई मुर्स खे ब्लैकमेल करियूं कीअं कंदियूं मां तुझे घर सुख तो ॾिठो ई कोन्हे पिणी ॾे त सही हिंदोरनि में लुॾंदी हीअं अल्लाह उॾंदी त पलाल पे ढोई बस कर मासी चपरा छा त खलकाई जन्नत जो खोरा छा पियो चवनि सुबहान मन ज़य्यन रिजाल बिल्लुहा पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो दाढ़ीअ सां जन्नत जो खोरा पियो चवनि पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो दाढ़ीअ सां माइन के सिंगारियो अथई मथे जे ड्रिगन ड्रिगन वारनि सां माइन के 500 रुपया जन मथो कोड़ाईंदियूं 1000 रुपया 50,000 लख वो लख ते मथो न कोड़ाइन तू 20 में कम लायो वेठो नबी से फरमाए बा मेराज कर हेठ लथुस मुखे रब न्यापो दिनो हिन उम्मत ला सुभान अल्लाह जो त न्यापो बुधाया मेराज भरी रात न्यापे मोकल मारो अल्लाह खणिया जन मारो मोहम्मद रसूलुल्लाह गवाही दर मारो कलामुल्लाह ताके बुधान मारो असदुल्लाह तहां सबै ते जो सुभान अल्लाह मजो ही ना है दादिया मदीने वालों का आशिक भाई वो खबर आप कर जाओ वही हो अवाम का जवाई मां भी जिंदगी जलसा क्या पर हमायूं मारा मारे गया मां सुभाणे हैदराबाद कहानी गाल कंदुसि मुझो आशिक ॾिसणा जब ना आशिक रसूल के कुकड़न जा आशिक के ढगन जा आशिक के घोड़न जा आशिक के थोरन जा पर असा के कपन मदीने वाले साईं जा आशिक खुदा जो अवाम नबी से मेराज वाले हथ न्यापो कड़ो मैसेज आ मेराज जो मैसेज केड़ो चे जान तक टिन मानुन जी इज्जत कर मुर उम्मत का अला अन यकरिमु सलासा सुहरा उम्मत के न्यापो दी जान तक टिन मानुन जी इज्जत कर केड़ा टे बुध जा चे जान तक पी मां जी इज्जत कर असांजे छोकरन के पी वणे ही न थो हमायूं में गाड़ी ते लिखियो पियो अमड़ जी दुआ पिणे धाड़ेल हो छा मेहनत पीउ जी अमड़ जी दुआ हणी हणी हुन पोड़े जा गोडा खत्म नबी से फरमायो पीउ जा 4 अदब अथव 4 लातम शमाम पी जे अगियां न हलंदा कयो भला तकुद कबला पी खां पहिरियों मजलिस में न वे भला तदो बेस में पी के नालो वठी सक न कयो भला पर सबत ला पी के कार न दियो ही होटल ते बेटो पी जी गिला थो कर मुझो टाइम खत्म आ अल्लाह हिफाज जो कटे पहिरियों नापो चे जान त पी मां जी इज्जत कर